तो मूसा शादी करता कुल्लु हसबिन व नसबिन मुनक़ति यौमल क़ियामा इल्ला हसबी व नसबी। सरकार फरमांदा क़यामत जो ॾिहाड़ो थींदो सभिनी जूं मिटूं माइटियूं ख़त्म थी वेंदियूं पर जंहिंजी मां मुहम्मद सां मिटी माइटी गंढियल हूंदी उहा क़यामत जे ॾिहाड़े बि मुकमिल हूंदी कम ॾींदी उन जाइ ते क़ाइम हूंदी। वो मुझे पैगाम पहुंचा जा हाज़िर साईं हानी साईं मां वञासि हानी अबू हुरैरा बाहर निकतो त हज़रत अमीर उमर जो पुटु सुभान अल्लाह मनीदा हो हज़रत अमीर उमर खे लागो न मनीदा हो मुझे प्यारे उमर जे पाछे खां शैतान पलीत वे भजंदो वञे हिन हुन में विश्वास विझे पर हित चाला गजी कान चले महबूब मिठे जे यारन जी असां बोले लदे चश्मन ते रखे असां चुमंदा हूं अबू बकर उमर हज़रत अमीर उमर जो पुटु चाचा अबू हुरैरा काॾे तू तो शाम हुए आओ की आयो अहवाल बुधाई हे देखा वो उम्मे खालिद के छा चवंदे हज़रत अमीर उमर जो पुटु चवे अमीर उमर भी तो उमर हो सुभान अल्लाह हां सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह जैसा क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह पंहिंजो कुदरती हथ मिलाईंदो अमीर उमर सां वो बेटा हस्ती हूंदी न तू चवंदे त छा थी पवंदो मां चवंदो छा थी पवंदो आसमान ते थुक उछल बि आसमान खे कान लॻंदी मोटी पंहिंजे मुंहं में लॻंदी आहे ख़्याल कर असीं तुंहिंजा ख़ैर ख्वाब तोखे सलाह था ॾियूं महबूब जे ग़ुलामनि सां न फिराए हेॾे त ॾिहाड़ क़यामत जो ॾिहाड़ सरकार फरमाईंदा जीअं क़बर नालो मां ॿाहिर ईंदुसि सॼे हथ में अबू बकर हूंदो खॿे हथ में उमर हूंदो मां ॿिन्ही खे साण करे पहिरियां पहिरियां जन्नतुल बक़िया ॾींदुसि बस जीअं पहुचंदो जन्नतुल बक़िया उथी पवंदा चवंदा अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल पोइ इन्हनि खे साण खणी वरी महशर जे मैदान में इहो मौज़ू जुदारो आहे बहरहाल कि उन चयो आहे त मुंहिंजो न्यापो खणी वञी यज़ीद जे तरफ़ खां उम्मे खालिद खे ॾिजा कि पोइ खणी आयो आहियां जी भला जे उहो क़बूल न करे यज़ीद खे त जी पोइ सोणे हुसैन बि न्यापो ॾिनो आहे उन बि पैगाम ॾिनो आहे पोइ उनजो पैगाम ॾींदोमांसि हज़रत अमीर उमर जो फर्ज़ंद थो चवे जे इमाम हुसैन खे बि क़बूल न करे त पोइ मां उमर जे पुट जो पैगाम निकाह जो ॾिजांसि त मां सां निकाह करे त मां तयार आहियां अमीर शाम हज़रत अमीर माविया बाबा मोकिलियो कंहिंखे चओ अबू हुरैरे खे ओट मोट जो ख़र्चो उनखे ॾिने कासुद बणाए उनखे मोकिले त मुंहिंजे पुट जो पैगाम खणी वञ हज़रत इमाम हुसैन जो यज़ीद जो पैगाम क़बूल न करे त मां हुसैन जो पैगाम ॾिजां हज़रत उमर जे पुट चयो त जेकॾहिं यज़ीद जो ऐं हज़रत इमाम हुसैन जो क़बूल न करे पैगाम त पोइ वरी मुंहिंजो बि पैगाम ॾिजांसि टई ॻाल्हियूं खणी सिधो आयो उम्मे खालिद जे दरवाज़े ते केरा दरवाज़े ते मन बिलबाब तीस अबू हुरैरो कीअं आयो आहे पाण कोन आयो आहे अमीर शाम मोकिलियो आहे हज़रत अमीर माविया बैठक फोलाई पाण पर्दे में वेठी विहारी पाणी बाणी जेको रवाज मुताबिक़ थींदो आहे ख़िदमत थी हाणे माई साहब परियां वेठी आहे पर्दे सां पुछेसि थी अबू हुरैरा ॾे ख़बर छा चयो आहे अमीरुल मोमिनीन हज़रत माविया कि हज़रत अमीर माविया रज़ी अल्लाह ताला नो फरमायो आहे उनजो पुटु आहे यज़ीद नौजवान क्या ॿुधा रहा है ना एॾे तवजो कजो सम्झो उनजे तरफ़ खां शादीअ जो पैगाम खणी आयो आहियां माई साहिबा जे माई साहिबा उम्मे खालिद ए अबू हुरैरा जे उनजो पैगाम क़बूल न कयां सुभान अल्लाह सुभान अल्लाह लॻाई जो
ख्याल कयो असांजी पीसाई पागारा पीसाई दामत बरकात आलिया जंजा पागारन जा खानदान अमा बुधा आहिन ऐं गादी जो जेको निज़ाम हलंदो आहे उहो चौकी सां हलंदो आहे हर महीने जी चौकी हूंदी आहे असांजे हिकिड़ी चौकी आहे नारे जो मुखो अॻुवान वो हजरत पीसाई कोट धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में पाण में सलाह कयो त यार जेका रमज़ान फ़कीर रमज़ान महीने जी चौकी आहे जैसलमेर वारनि जी इहा असां खणूं असां नारे वारी चौकी जो जैसलमेर वारनि खे ईअं कयूं पीसाई खां मंज़ूरी वठूं वो मुख वठड़े माण्हू वठी हजरत पीसाई कोट वारे जे ख़िदमत में हाज़िर कुर्बान वञा जी अर्ज़ खणी आयो आहियां चओ क़िबला जेका असांजे नारे वारी चौकी आहे इहा चौकी जो तव्हां रमज़ान फ़कीर जी जंहिंजी चौकी आहे जैसलमेर वारनि खे इहा उन्हनि खे ॾियो रमज़ान जे महीने वारी चौकी असांखे ॾियो इहा महिरबानी असां ते कयो पाण फरमायूं बाबा जैसलमेर वारनि जी चौकी आहे फ़कीर इब्राहिम जी इहा रमज़ान जी चौकी उन्हनि जी आहे मां घुरायां थो फ़कीर साहिब खे जेकॾहिं फ़कीर पंहिंजे मुहबत सां राज़ी थी करे ॾे त रमज़ान वारी चौकी ॾियां थो तव्हांखे तव्हां वारी चौकी वठी ॾियां थो जैसलमेर वारनि खे पर फ़कीर जे इजाज़त सां ईअं कोन्हे ठीक है फकीर ने न्यापो कयो था गामी भजंदो वियो ओ सही फकीर इब्राहिम जी सही सरदार सजायो थई पागारन जो हुकुम का जड़ी तरीका हां हल भजंदो आयो जी पीसे जे सामू आयो हां पीसे दो फरमाइश ओ फकीर इब्राहिम जी कुर्बान वञा मुंहिंजो चवण कंदे अलाए न जो आहे मुंहिंजी ॻाल्हि मञी दे अलाए न फकीर जो इम्तिहान वयो अची अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे न मञा त भैंसा अड़ वई जे मञा तो को नुक़सान थी पवे फकीर हा ये खलीफा इन्हनि खे चइबो आहे अॼो का खलीफा तो बाबा ऐं परे थी साईं खां परे थी छो परे थियो साईं खां साईं सां तूं वेंदे हथ मिलाईंदे साईं सां हेॾे थी वे छा थी पियो साईं सां हथ मिलाए तूं गाॾीअ में गॾु वेठो आहीं मां बदिया सां हथ मिलाए गॾु हलायो वो फकीर सही दिल जा रोशन खुलियल दिल साहिब हाल अर्ज़ कयई कुर्बान वञा हज़रत पीसाई कोट वारा शाह मर्दान शाह अफल ओ कुर्बान वञा मुंहिंजो अर्ज़ आहे पीसाई फरमायो चओ कि तो कुर्बान वञा ज़िक्र हज़रत इमाम लाल पीसाई रोज़े वारे ज़िक्र ॾिनो ला इलाहा इल्लल्लाह जो उहो न खसजा चौकी हज़रत तख्त धनी रज़ी अल्लाह ताला नो पीसाई तख्त वारे ॾिनी आहे इहा न खसजा ये बशयूं न खसजा बाक़ी फकीर इब्राहिम जो सिर बेहाज़ राजे दी दे गोरा दे करी दे ये बशयूं न खसजा बाक़ी जेको हुकुम कंदे सो कंदे फकीर के कहे ॿुधायो ॻाल्हायो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ माई साहबा थी चवे ओ अबू हुरैरा जी साईं जी अम्मा जे यज़ीद जो पैगाम क़बूल न कया न पोइ जी पोइ सोणे हुसैन बि तुंहिंजे लाइ पैगाम ॾिनो आहे सुभाणे अल्लाह चओ बाबा इमाम हुसैन जो भी पैगाम आ त मूंसां शादी कर जी उन जो भी कबूल न कया त पोइ जी हज़रत अमीर उमर जे पुट ते ॾिनो आहे पैगाम इन्हनि टिनि शहज़ादनि जो पैगाम आहे तुंहिंजे लाइ हाणे तवजो करे ॿुध मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके चओ था पिया त हज़रत इमाम हुसैन सां महबूब करीम जा सहाब सगोरा कोन ठहंदा हुआ हिन ॻाल्हि अॼु पंहिंजे पांड में खणी वञो हज़रत अबू हुरैरे खे हज़रत उम्मे ख़ालिद थी चवे ओ अबू हुरैरा यज़ीद भी बादशाह जो पुटवा हुसैन पाण जन्नत जो नौजवान जन्नत जो सरदार इमाम लांबिया जो बचड़ो खातून जन्नत जो लख्ते जिगरा घट ना है अमीर उमर जो भी पुट घट ना है अरे तू मुझे महबूब मोहम्मद करीम जो सहाबिया मां उम्मे खालिद थी चवां त तू महबूब जो सहाबिया सलाह सुठी ॾींदे तू मूंखे ॿुधाए त इन टिनि मां निकाह कैसा कयां जागो था पैसा करे ॾिना अमीर मां विया
ओट मोट जी सवारी कहने नहीं अमीर माविया खर्च कहने नो अमीर माविया सवारी कहने नहीं अमीर माविया पैगाम कह मोकलियो अमीर माविया उम्मे खालिद दी चवे हाने तू सलाह दे यजीद जो पैगाम निकाह जो कबूल कया इमाम हुसैन जो कबूल कया हजरत उमर दे पुत्र जो कबूल कया हजरत अबू हुरैरा तो चवे ओ हजरत उम्मे खालिद जे कदे मुखों सलाह दी पूछे पैसा अमीर मावे दिना है खर्च अमीर मावे दिनो सॉरी अमीर मावे दिनिया मोटी वरी उन दे वणनो पर जे कदे मां अबू हुरैरा खा तू सलाह दी पूछे त फिर मां कैसा निकाह कया त मां अबू हुरैरा तो चवाए त हुसैन जड़ो घोट को न मिलंदी खातून जन्नत जड़ी ससुकार लगे हजरत मोहम्मद मुस्तफा जड़ो सोहरो को न मिलंदी मुजी सलाती त इमाम हुसैन सा शादी करे चल जागो था आणि तमा को पूछा देखो तो कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसम तमे न कलमे जो न पांजे काजी के जागा अंदर वाले काजी के जे कदे महबूब मोहम्मद करीम जे बच्चन सा न ठहे हा त चवे सा त इमाम हुसैन सा शादी कर न सही हलायो अरे अबू हुरैरा तो इहो जान थव जो इमाम हुसैन हिकड़े मैयत सां गॾु पे विया थकिजी पिया गुंबद खदरा जे शाम में अचे वेही रहिया पर ही पेर मुबारक ढिघा करे हज़रत अबू हुरैरा जो आयो गया तदफीन में लगा पे कि इमाम हुसैन वेठो आहे देर कान की पंहिंजी दस्तार लाहे हज़रत इमाम हुसैन आली मकाम जा पेरा मुबारक साफ़ सुभान अल्लाह खुदा जो कसम सहाबी बीठा हा वडो वजनदारी थियो ओ अबू हुरैरा छा थो करे कि महबूब जे बचड़न जी खिदमत करे रहियो हाने तमा को मां पूछा तो त ये असहाब सगोरा मुझे हबीब जे बचन सा ठांदा जागड़ा ठांदा वो उन सोने हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु करबला जे मैदान में पांजा भाइटिया पांजा बचड़ा पांजो खानदान हुकूमत जे लाइ कुर्बान कयो या मुस्तफा जे दीन जे लाइ जेको सच्ची ॻाल्हि कजो सच्ची दीन लाइ तो करो दीन ते पहरो ॾिनो ॿाहिरि ॻाल्हियूं कंदो इस्लाम में सख़्ती यार हाई ऊपर को केर पाइंदो गुंदी वारो साहब तो वञे हां छोरो वरी मुंहिंजो को मुल्लो थींदो क़ुरान जो हाफ़िज़ थे अब तू जो ऐं मुंहिंजो मां पाण खे कॾहिं दीन जे ख़ातिर ओहे न बि कोन कटियो आहे न खे बि तकलीफ़ न आई आहे असांजे के इमाम हुसैन ॿुधाए त सही 3 ॾींहं त उञ बर्दाश्त कई ॻाल्हायो मुसलमानो ॻाल्हायो अरे सखी एॾा जो जेॾी महिल लुटियल काफ़िलो मदीने शरीफ़ पहुतो नोमान बिन बशीर अॻियां काफ़िले जी सरवानी पियो करे पर ख़ुदा जो कसम मेल अॻियां पियो हले किलोमीटर अॻियां पियो हले त महबूब जूं पोयूं आरियाणी थियूं अचनि मथां का नज़र न पए मथां को ॻाल्हियुनि जो आवाज़ मुंहिंजे कन ते पई चौकी ॾींदो पियो हले अरे महबूब जे बच्चनि जो क़दुरु हो सहाबनि खे जाते वेहनि परे महल खां ई चौकी पियो ॾे उन पंहिंजे दोस्तनि खे चई त वेठा न वञो आराणनि खे इमाम आरिफीन पी साईं रोज़े वारो फरमाईंदो आहे जेकॾहिं मुंहिंजो मुरीद आहे मां रोज़े धणी जो मुरीद आहियां मुंहिंजे महबूब जा बचड़ा जंहिं जाइ ते पंहिंजे मर्ज़ी सां वेठा आहिनि उतां नकुल मकानी करे हलिया वञे ॿिए हंधि वञी वेहनि जेकॾहिं मां रोज़े धणी जो सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी जो मुरीद आहियां त मुंहिंजी तोखे झल आहे तोनी हो पंहिंजे मर्ज़ी सां टपड़ खणी हलिया विया जे मुंहिंजो मुरीद आहे त 12 महीना उन जॻह ते कदम न रखजां तोखे ॿुधाईंदा त सिकंदरी कदम कोन ठहंदो पीरनि सां सिकंदरी अहल बैतनि जो ख़ात्मो अथई यादि करे छॾ मुंहिंजा मुरीद 12 महीने ताईं उन जॻह ते तोखे पैर रखणो न आहे त मुंहिंजे महबूब जे बचड़नि ते कदम घुमाया हूंदा महबूब जे आराणनि कदम घुमाया हूंदा 12 महीना अदब कजां रफ़ ॼमी वञनि छबर फुटी पवे सावड़ी फुटी पवे कॿ फुटी पवे गाह पैदा थिए बारिश अचे तूफान लॻे मिटी उॾी वञे पोइ वञे त भली वञजां
तो 12 महीना मुंहिंजा मुरीद उन जगह जो अदब कजा जो मुस्तफा जे बचड़ ले कदम को पाया सुभान अल्लाह जो वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह जागो साला ने था केड़ी गाल पे बुधाई मैं वो पूरी थी छा पे बुधाई तमा बात तमारे चयो न तमा वेहो था त बस बड़े खैर सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूब करीम जी ज़ात बाबरकात के बचड़न जो पहरेदारी पे जो हज़रत नौमान बिन बशीर सुभान अल्लाह मां तो भैया पे बुधाए तो सखी के राह लुटियो न काफिलो असगर जो अकबर वे अवन वे मोहम्मद वे अकबर वे मुंजा दा अब्बास वे सभई या सोनो हुसैन वे पर हां हेरे बस या गाल आखिरी दुआ है जब मन काफिरो मदीने शरीफ पहुंचो इमाम ज़ैनुल आबिदीन खामोश जब मन नबी करीम जो रोज़ो अनवर कठई तब मैंने ये मियां कुछ की सरकार कह रही या रसूल अल्लाह बाबे सोने हुसैन सलाम बचड़े अल्लाह कबूल कर मुझे ना तुझे दीन दे खिदमत जला बाबो लो वो बच्चा को आई मार को आई हजरत बीबी सकीना रजी अल्लाह ताला दा दी जरे ओ नौमान बिन बशीर आयो वसा लुटल दाब वसा जोवा पर ई सा के छदे मोटी न वंजा मता मारू चवंद रसूलुल्लाह जे औलाद साजी खिदमत कान कया बटड़े मिल भी ज्यादा सी तुझी खिदमत कयो अम्मा सजी कथा तूने जन्नत जी न्याणी हजरत ज़ैनब सर जगवानी में जिया मुजादा अया घर वयून हजरत महबूब जे बचड़न वट मुजादा बियो त कोन हो बटड़े वालड़ियूं पयूं कन्नन मौला थियूं तो लाहे करे हिकड़ी प्लेट में दई हजरत नौमान बिन बशीर के जवद सोना ये खिदमत कबूल कर तू खिदमत जे वडे लाइबा तो असादी खिदमत घणी कई पर असा वट बियो कुछ कोन थई हे वालड़ी सोन जी ने सी तो के जेऊं था वो रोए तो मां तमाजी खिदमत कई खुदा के मनो मुखे न खपे जिन नाने रसूलुल्लाह जे दरवाजे ता खाली गैर नबी तो गरीब आहियूं यतीम आहियूं मिस्कीन आहियूं मजलूम आहियूं पर तोखे नवाज़ीदा से हेॾे ख्याल कजो सोना तो न इमाम हुसैन आली मकाम ॾिस इन दीन जे ॾे ॿारनि ते सॼो कुटुंब कबीलो क़ुर्बान करे छॾियो अरे तव्हां उनखे सखी हूंदा तव्हां उन सखीअ खे चयो त साईं जी मस्जिद ठाराए अलाह हिम्मत ॾिए सोन चांदी ख़र्च कंदो करे सघे थो या न सोन क़यामत ताईं सखी ख़र्च कंदा चांदी ख़र्च कंदा पैसा ख़त्म कंदा ख़र्च कंदा ॾोकड़ ॾींदा पर न सिर कोन ॾींदा ॻाल्हायो सिर कोई न ॾींदो वरी सिर ॾियण वारी जमायत न त इहा पीस सरदार जी जमायत हुकुम करे हिक सिर जो त लख सिर छो त हुसैन जी औलाद आहे न सही इमाम हुसैन अलैहिस्सलाम एडी दीन जी कुर्बानी ॾिनी आहे दीन खे एडी ताक़त ॾियारे वियो आहे सुभान अल्लाह क़यामत ताईं यज़ीदी ॾकनि था त वरी हुसैन न पैदा थी पए अब हाल आशिक़ तो चए इस्लाम खे ताक़त ॾियारे केॾो ख़र्चो हुसैन जो आयो कुझु सोच त करे हिन ॿार ते केॾो ख़र्चो हुसैन जो आयो इस्लाम खे ताक़त ॾियारे ते केॾो ख़र्चो हुसैन जो आयो जेको मुरीद आहे उहो चवे ॿियो न चवे बाबा इस्लाम खे ताक़त ॾियारे ते केॾो ख़र्चो हुसैन जो आयो कुझु सोच त करे हिन तारण ते केॾो ख़र्चो हुसैन जो आयो एतिरो चओ त केॾो ख़र्चो हुसैन जो आयो आहे केॾो ख़र्चो हुसैन जो आयो उन टपड़े मिंडवासे जे ख़ातिर सरकार ॾिघो सजे थो कयो उहो बार पुठिया ताला हिन ते केॾो ख़र्चो हुसैन जो आयो कुझु सोच त कर
हुसैन जो आयो कुरान मिली ईमान मिली तोखे चिचेर जो बीच को न पयुई तुझो तार मां बेड़ो तार रते केॾो ख़र्च हुसैन जो आयो कुझु सोच त कर तार रते ख़ुशीअ मां चओ केॾो ख़र्च हुसैन जो आयो केॾो ख़र्च हुसैन जो आयो तू अबीर शमा जा शरबत पे हस करो त खुशी वियो ढुक बिनले अरे तोखे थधेरा पानी प्यार रते केॾो ख़र्च हुसैन जो कुझु सोच त कर तार रते केॾो ख़र्च हुसैन आयो पर तीरन जे मस्कारन में हलिया त नमाज़ पढ़ो यार तबियत में मज़ो न आहे मुंहिंजा महिमान आया तव्हां पढ़ी जो मूंखे को ज़रूरी कमु आहे तव्हां पढ़ी कयो नमाज़ खां वधीक त कहिड़ो ज़रूरी कमु हाणे ॿुध असुल सॼे करबला जो निचूड़ हे तो फरेज़ फिटी कया उज़र बिना पर तीरन जे मस्कारन में हिक सजदे जे से धार रते केॾो ख़र्च हुसैन आयो कुझु सोच त करे हिन तार रते केॾो ख़र्च हुसैन जो केॾो ख़र्च हुसैन जो इहो शेर हज़रत अब्दुर्रहीम अज़मी जो सुभान अल्लाह पर मुंह जो सोने हुसैन जी सखावत ॾिठी त मूं बि सोने हुसैन खे अर्ज़ कयो सुभान अल्लाह त जल झोल सिकंदरी देर न करे सखी दरवा हुसैन जो देर न कर जल झोल सिकंदरी देर न कर सखी दरवा हुसैन जो देर न कर तुझो लडेड़ो पार पुजाए रते केॾो कुझु सोच त करे नज़ार हिन सॼे करबला जे वाक़े मां असांखे सबक़ आहे त केॾो बि ज़ालिम हुजे सीनू ताणे बीहेस जे तूं हक़ ते बीठो गुस जा पर गुस जान जागो थाला ने डने आयो अब हावा या ना इमाम हुसैन आली मकाम कुरान जे अजमत ते पंजा बच्चा बार दीन ता कुर्बान कया दीन ते पहरो नहीं हलियो अज भी मुंहिंजा दोस्त मोहब्बत वारे जे दिल में सोने हुसैन जी मोहब्बत लगी पई ॻाल्हायो हाणे मां तव्हां खां मोकिलायां थो